जी नाज़रीन, कुदरती वसीलनि सां मालामाल थरपारकर जेका ज़िलो आहे उहो हिन वक़्तु मुख़्तलिफ़ मुश्किलातनि खे मुंहुं ॾिए पियो। पीअण जे पाणी जी खोट आहे, रोज़गार जा मसइला आहिनि, काफ़ी खोड़ सारा मसइला मौजूदु आहिनि। पर कोयले जो जेको हब सॾियो वेंदड़ हीउ ज़िलो आहे, उते हिन वक़्तु ॾुखो ईंदड़ सूरत हाल उहो आहे त थरपारकर ज़िले में ख़ुदकुशीनि जो जेको रुझान आहे उहो वधंदो वञे पियो। ॾींहों ॾींहुं जेका 2 खां 3 ख़ुदकुशियुनि जा वाक़ा पेश अचनि पिया। अॼु मिठी शहर आहे, उन में 2 ख़ुदकुशियूं थियूं आहिनि। हिकु नौजवान आहे ऋषि कुमार दर्ज़ी आहे, उन जेका से फाहो खाए अंत आंदो आहे। उन सां गॾोगॾु ॻोठ मिठी भरिसां जेका ॻोठ आहे जड़ियार सूमरा, उनमें 30 वरहनि जी शादीशुदा नारी आहे जेका अज़ीमा सूमरो, उन बि ख़ुदकुशी कई आहे। कल इस्लाम कोर्ट जो जेको दड़ेलो पाड़ो आहे उनमें मीना ज़ाल खुशहाल मेघवाड़ उन ख़ुदकुशी कई। त 2 ॾींहंनि में ही जेका ख़ुदकुशियुनि जा 3 वाक़िया पेश अची चुका आहिनि। रोज़ ख़ुदकुशियूं वधनि पियूं, नौजवान जेके उहे ख़ुदकुशियूं कनि पिया। वधि जेका औरतुनि जो रेशो आहे उहो तमामु घणो वधीक आहे। थरपारकर में गुरबत आहे, महांगाई आहे, बेरोज़गारी आहे, घरू अणबणत आहे। उन तां ही जेका समूरा वाक़िया जेके पेश अचनि पिया। असां जेका अवामी आवाज़ पारां फिगर गॾु कयो आहे, 2 महीननि जो अप्रैल ऐं जेका ही मई जो महीनो हलंदड़ आहे, इन में टोटल 36 जेके ख़ुदकुशियुनि जा वाक़िया पेश आया आहिनि। उन में वधि खां वधि जेके वाक़िया पेश आया आहिनि 12 खां मथे जेके उहे इस्लाम कोट तालुके जे आसपास वारनि ॻोठनि में जेके पेश आया आहिनि। उनखां पोइ जेके मिठी आहे डीपलो, नगर पारकर, कलोई, डायली, छाछरे जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि में ख़ुदकुशियुनि जा वाक़िया जेके साम्हूं अचनि पिया। त रोज़ ई ख़ुदकुशियुनि जा वाक़िया वधनि पिया, पर इंतिज़ामी तौर ते तोड़े सिंध हुकूमत हिन तरफ़ को ख़ासि ध्यानु नाहे ॾिनो। उन वाक़ियनि खे रोकण जे लाइ को सुजाॻी, को जागरता मुहिम कोन्हे हलाई वई। थरपारकर ज़िले में ख़ुदकुशियूं छो थियनि थियूं, उनजा कहिड़ा कारण आहिनि? हुकूमत खे घुरिजे त उन ते संजीदगी सां नोटिस वठे, उन ते तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे। सिविल सोसाइटी आहे, सियासी समाजी अॻुवान आहिनि, उन्हनि खे बि घुरिजे त जागरता मुहिम हलाइण जी ज़रूरत आहे। पर हद जी जेका पुलिस आहे उहो हिन समूरनि वाक़ियनि खां जेका से कन लाटार कंदे नज़र अचे थी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे घुरिजे त हीअ समूरा जेके ख़ुदकुशियुनि जेके वाक़िया पेश अचनि पिया, इन जी तफ़सीली रिपोर्ट जेका से पुलिस खां घुराई वञे। समूरनि थाणनि ते जेका हिन वक़्तु ख़ुदकुशियूं थियूं आहिनि उन्हनि जा कारण मालूम करण जे लाइ उन समूरो फिगर गॾु कयो वञे। सिंध हुकूमत इन बाबति को ख़ासि ध्यानु ॾिए। उन सां गॾोगॾु IG सिंध खे घुरिजे त ज़िले ई जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जा जेके अहिड़ा रवैया आहिनि उहे जेके से सहाफ़ियुनि खे मालूमात ॾियण खां जेका से लवाइनि पिया, उन्हनि खे बि ताक़ीद कई वञे त हिननि वाक़ियनि खे रोकण जे लाइ, हिननि वाक़ियनि खे रोकण, हिननि जा सबब ॼाणण जे लाइ मीडिया ते का जेका से पंहिंजो मौक़िफ़ जारी कनि त आवाम खे बि ख़बर पए, आम माण्हू खे बि ख़बर पए। पुलिस ॻोठनि में वञी, पुलिस माण्हुनि में वञी इहो जागरता मुहिम त नथी हलाए, पर जेकॾहिं उहो पंहिंजो बहितर अंदाज़ में जेकॾहिं मौक़िफ़ ई नथी ॾियणु चाहे त इहो वाक़िया कीअं रुकिजी सघंदा, आवाम खे कीअं ख़बर पवंदी? IG सिंध खे घुरिजे त इन जो फ़ौरन नोटिस वठे ऐं सिंध हुकूमत खे घुरिजे त ख़ुदकुशी जा जेके वाक़िया आहिनि उन्हनि खे रोकण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।